1 किलोमीटर जो फ़ासिलो तय करण बाद ॿीहर फासी पियो। जहाज़ हैंगटोंग कराची पोर्ट ते मुंतक़िलीअ दौरान वरी ग्राउंड थी वियो। पोर्ट इख़्तियारियुनि जो चवणु आहे त जहाज़ 1 महीने खां सीवियूं ते वारीअ में फाथल हो। अॼु कामयाब ऑपरेशन ज़रिए जहाज़ खे कढियो वियो। कराची पोर्ट ते मुंतक़िलीअ दौरान जहाज़ ॿीहर वारीअ में फासी पियो। अपडेट न्यूज़ तव्हांखे ॾी पिया कराची मां। कराची जे सीवियूं तां कढियल जहाज़ 1 किलोमीटर जो फ़ासिलो तय करण बाद ॿीहर वारीअ में फासी पियो। जहाज़ हैंगटोंग कराची पोर्ट ते मुंतक़िलीअ दौरान हिकु भेरो ॿीहर ग्राउंड थी वियो। पोर्ट इख़्तियारियुनि जो चवणु आहे त जहाज़ 1 महीने खां सीवियूं ते वारीअ में फाथल हो। अॼु कामयाब ऑपरेशन ज़रिए जहाज़ खे कढियो वियो। कराची पोर्ट ते मुंतक़िलीअ दौरान जहाज़ ॿीहर वारीअ में फासी पियो। अपडेट्स वठूं था कराची मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर फ़क़ीर सलीम खां। फ़क़ीर सलीम, जहाज़ हिकु भेरो ॿीहर ग्राउंड थी वियो आहे, अपडेट्स छा आहिनि? जी बिल्कुल, कराची जे समुंड किनारे ते फासिल जेको बहरी जहाज़ हुयो उनखे कढियो वियो हुयो ऐं अॼु जेका आहे सो कामयाब ऑपरेशन जी दवाऊं पे कयूं हुयूं, पर कुछ ई देर अॻु में जेको जहाज़ खे जॾहिं उन सां पाणी मां कढी ऐं गहरे पाणी खां वठी केपीटी सां मुंतकिल कयो पियो वियो त विच में जेका रसी बदल हुई उहा ॿुधाई वई त रुक जी लसी हुई ऐं उहा जेका रसी टुटण जहिड़ी न हुई, पर अचानक उहा रसी टुटी पई। उन खां पोइ जेका आहे जहाज़ उहो ॿीहर फासी पियो आहे। हिन वक़्तु जेका आहे सो ऑपरेशन ॿीहर करण जी कोशिशि कई पई वञे। इन हवाले सां जेको कैप्टन आहे आसिम, उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। आसिम जो चवणु आहे त जहाज़ ॿीहर फासी पियो आहे। हुनजो चवणु हुयो त जहाज़ तमामु हेवी आहे ऐं उनखे कढण जे लाइ जेको रसी इस्तेमालु पई कई वई उहा बि तमामु फौलादी रसी हुई। हुनजे बावजूदि जेका आहे सो उहा टुटी वई। हुनजो चवणु हुयो त जहाज़ खे कोशिशि कई पई वई हितां कढी केपीटी ताईं पहुचाइजे, जीअं हुनजो बाक़ी जेको कमु आहे उहो मरमती कमु उहो करे सघिजे, पर अचानक रसी टुटी पई आहे। उनखां पोइ जेका आहे सो उहो हिन वक़्तु जहाज़ ॿीहर फासी पियो आहे। कैप्टन आसिम इहो चयो आहे त ऑपरेशन ॿीहर शुरू कयो वेंदो। कुझु ई देर में जेका आहे सो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे ऑपरेशन शुरू कजे, पर अॼु छाकाणि जो समुंड में पाणी वधीक आहे त हुनजे करे ऑपरेशन कामयाबु थियण जा इम्कान बि आहिनि, पर हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे उहा इहा आहे जहाज़ हिकु भेरो ॿीहर फासी पियो आहे। जी फ़क़ीर सलीम, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।